नाज़रीन सबको न्यूज़ सां हाज़िर आहियूं। नाज़रीन अॼु खां 8 साल पहिरियां 16 डिसंबर ते हिकु ख़ौफ़नाक दहशतगर्दी जे हमले में जेको APS आर्मी पब्लिक स्कूल पेशावर में थियो, इन हमले में 149 अफ़राद जिन में 132 ॿार जिन जी उमिरि 8 खां 14 साल हुई शहीद थिया। आर्मी पब्लिक स्कूल पेशावर में दहशतगर्दनि तमामु बेदर्दी सां मासूमनि खे ऐं उस्तादनि खे शहीद कयो। ये दहशतगर्द इंसान महसूस ई न पए थिया। अॼु पेशावर सान्हे में शहीद थींदड़ ॿारनि खे उस्तादनि खे भेटा पेश करण जे लाइ MDF ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ खां ॿारनि सां गॾु DC ऑफिस आॾो मेणबतियूं ॿारे शहीदनि खे भेटा पेश कई वई, जिन में MDF जे ऑफिसरनि ऐं स्टाफ वॾी तादाद में शिरकत कई। शिरकत कंदड़नि में DNO ज़ाहिद अबड़ो, अली रज़ा सखीराणी, रहमतुल्लाह मेमण, हसन शहबाज अंसारी, खालिद मेमण, फौजिया बानू, नायला, राबिया हमीदा, रीमा, शकील न्याज खासकेली, फ़हीम अहमद, अख्तर, अब्दुल जब्बार, फैज़ान, शहबाज नाइज ऐं ॿियनि साथियुनि वॾी तादाद में शिरकत कई।